मूंखे तव्हां वठी वेंदा? तूं ख़ुशि थी आहीं त अॻे वांगुरु मुराद आहे तोखे वठी उन अली खान उन्हनि जी क़ैद में करे असां उन्हनि जे अॻियां ॾाढा कमज़ोर ऐं मजबूर थी विया तुम्हारी छोकिरी तयार थी दर ते बीठी हुई। ककर वारनि जे कब्ज़े में आहे। ॾस मिलियो त ही मंसूर खान जे मुंहिंजी छोरीअ खे तव्हां ज़बरदस्ती वठी वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? पक्की जांच कजा मोलू। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों दिलचस्प अॼु जेका अपडेट्स आहे उहो तव्हां सां शेयर कंदासीं। ड्रामा सीरियल दुलाब में घणो कुझु थियण वारो आहे अचण वारे एपिसोड में। दोस्तों तव्हां इहो सोचे रहिया हूंदो जेको ककर जी भेण खे हमारा कार में जेको खणी वियो बचायो ऐं जुमे खे भॼाए छॾी केरु हुयो? इहो दोस्तों नओं किरदारु आहे हिन ड्रामे जो दुलाब जो। इहो पोयनि किस्तनि में तव्हां न ॾिठो हूंदो। इहो नओं वॾेरो आहे, वॾेरे जो इहो पुटु आहे ऐं इहो पंहिंजी पनाह में वठी वेंदो आहे। इहो ख़ासि करे इन छोकिरी खे वस ताईं वापसि न कंदो आहे ऐं राज़नि वारनि खे बि ख़बर न पवंदी आहे त केॾांहुं वियो काॾे वियो। जुमे खे ॻोल्हे नेठि जुमे खे पकड़ींदा, उन खे पुछंदा, उहो चवंदो अलाए केरु हुयो कार वारो, उहो वठी वियो, मां उन खे नथो सुञाणा। ऐं जुमे जी बि ख़ैरु न आहे, फ़िलहालु जुमो हथ ई न ईंदो। काफ़ी किस्तनि खां पोइ जुमो नेठि हथु अची वेंदो राज़नि वारनि खे। ऐं इहो जेको जंहिं पनाह ॾिनी ककर जी भेण खे इहो उनखे सुखियो वापसि कंदो बि कोन फ़िलहालु त। ऐं बाद में जेको आहे उनजी चवंदो ठीकु आहे तूं जिथे चवे मां तोखे छॾे अचां। फ़िलहालु उहो बि चवंदी मां हिते रहणु पसंदि कंदुसि, ॿाहिरि रहणु न वेंदुसि। अहिड़े हिसाब सां उहो बि शादी जा ख़्वाब ॾिसंदो इन छोकिरी सां। ऐं ॿियो त हुन ॿुधाईंदो हलां राज़न ऐं जेको आहे पंहिंजी परेशानी में हूंदा सोडल खे मौक़ो मिली वेंदो, हू अली खान खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो ऐं मुराद पंहिंजे सौट जे अॻियां सचो बि साबित थींदो, उनखे उनजे भाउ जो तोहफ़ो ॾींदो, हो पोइ उनखे मुआफ़ु करे छॾींदो। ऐं राज़नि वारनि जे लाइ इहा मुसीबत थी वई। और शाहनवाज़ खान अञा इन भाउ खे भड़काईंदो, चवंदो जुमो जेको मंसूर खान सां ॿधलु आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाद खुशो खे।